अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद जे चेयरमैन डॉक्टर तारिक बनोरी पीपुल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस फॉर वुमेन में पोस्ट ग्रेजुएट सेंटर जो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते हिन चयो त हिकु स्कॉलरशिप जी बजट जी कटौती न कई आहे, ओवरऑल बजट में कटौती थी आहे। अहिड़ो इज़हार हिन पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त बजट कटौतीअ जा कुझु सबब आहिनि। हिन चयो त सिंध जे यूनिवर्सिटियुनि में ज़रूरत खां वधीक मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि। हिन चयो त गैर ज़रूरी मुलाज़िम भर्ती करण जे करे यूनिवर्सिटियूं खसारे जो शिकार थी वियूं आहिनि। हिन चयो त हायर एजुकेशन 60 अरब रुपया तालीम ऐं 29 अरब रुपया डेवलपमेंट लाइ ॾेई रही आहे। हिन चयो त कुझु ॾींहं अॻु हायर एजुकेशन कमीशन जी मीटिंग थी आहे, जंहिं में हुकूमत खां मुतालबो कयो आहे त 20 अरब रुपया वधीक ॾिना वञनि। उन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर गुलशन मीमुन, रजिस्ट्रार प्रोफेसर डॉक्टर सालिह खासकेली, करम अली शाह, शमसुद्दीन शेख, डॉक्टर मोहम्मद अली सोहेल, डॉक्टर अली अकबर सियाल, डॉक्टर अकील अब्बासी, ज़फ़र उजण ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।